नाज़िम मोरो खां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक अली कोराई। मोरो भरिसां 10 शहर जे रहवासियुनि जो वॾे अरसे खां पोइ थींदड़ तरक़ियाती कमनि में रुकावट विझंदड़ बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी रजब खोसो, गुलज़ार अबड़ो, इरफान राहू, इदरीस राजपूत, बहादुर अबड़ो, लियाकत राजपूत, माजिद मंगी, यासिर बुरड़ो, अज़हर मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते उन्हनि चयो त असांजो इलाइक़ो केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हो। असांजे अपील खां पोइ MNA ज़ुल्फ़कार अली बण ऐं साबिक़ सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन नज्जार जी ज़ाती कोशिशुनि सां असांजी ॻोठ में तरक़ियाती कमनि जा टेंडर कराया, जंहिंजो ठीको अब्दुल वहीद लुंड खे ॾिनो वियो, जेको ॻोठ में बहितर कमु कराए रहियो आहे। पर कुझु बासर हलंदड़ तरक़ियाती कमनि में रुकावट विझी ठेकेदार खे ब्लैकमेल करे रिश्वत तलब करे रहिया आहिनि। असां ॻोठाणा उन ई किरियल हरकत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वसवारनि अमलदारनि खे अपील कई आहे त ठेकेदारनि खे ब्लैकमेल कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे असांजे ॻोठ में कमु कराए ॾिनो वञे, ठेकेदार खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।